रसवरा हुकुम कयो। मां चाहियां थो त सुभाणे ने डॉक्टर जी भी जांच कयो। डॉक्टर जो घर ऐं क्लिनिक मूं ॾिसी छॾी आहे। तव्हां अची असां सां मिलंदो त थी सघे थो त का हक़ीक़त बयान थिए, पर असांखे त कुझु बि नथो ॿुधाए। ठीकु आहे, बसि सुभाणे मां पाण ईंदुसि ऐं ॿई गॾिजी हली डॉक्टर सां मिलंदासीं। पर मूंखे नथो लॻे त डॉक्टर साहब असांखे का हक़ीक़त बयान करे। जे ॻाल्हियुनि में असांखे थोरो बि शक पियो त पोइ ॾेखारींदासीं न डॉक्टर खे बि थाणे जो मुंहुं पाण ई सभु सचूं कंदो। ईअं पोइ सही रहंदो। सौराब जी तबियत कीअं? अञा साॻी हालत अथसि। अलाह भलाई कंदुसि। सुभाणे तव्हां कहिड़े वक़्तु पहुचंदव? बाबा मां सुबुह सां निकिरी ईंदुसि। मूंखे तव्हांजो इंतज़ारु हूंदो, पर थोरो ख्याल सां अचिजो। अम्मा रहमत को मानीअ गिरह हुजे त माने खां ॾिकाए खणी अचो। मामा अम्मा जले छॾियो आहे। अम्मा पर बुख में मूंखे निंड कीअं ईंदी? मामा जेकॾहिं तोखे मानी आणे ॾिनमि न त पोइ अम्मा मूंखे मानी खाइण कोन ॾींदी। पहिरियां तूं ॿ टे गिरह हण, उन खां पोइ लिकाए मुंहिंजे लाइ खणी आ। कोशिश कयां थी, पर अम्मा असल मानी जे मथां वेठी आहे। मानीअ जे मथां वेठी आहे? हा मां। मुंहिंजे पेट में कुता था भुखनि, अम्मा कीअं बि करे मानी ॾेढ खणी आ, न त सॼी राति मां बुख मरंदी। मामा कोशिश कयां थी, ॻाल्हि ॾाढी ॾुखी आहे। अम्मा मानी काथे आहे? छो छा कंदी आहे मानी? खाईंदसि। अच वेह हिते तॾहिं आहे। अंदर वञी ॿ टे गिरह हणां थी। मूंखे ख़बर आहे त तूं अंदर वञी मानी छो थी खाए पई। मां चवां थी हिते वेही खाईंदी त मानी मिलंदई, जे न त हिकु गिरह बि न मिलंदी। अम्मा मामा वीचारे कहिड़ो ॾोह कयो आहे? उहा मूंखे ख़बर आहे। तोबा कई अथई, आईंदा का बि ग़लती न कंदो। हाणे माठ करे वठो। आई आवदी मामे जी वकालत करण। चयो मां न त मामे खे हिकु गिरह बि अॼु राति न मिलंदो। हली इहो बुख में साह वञेसि त दिमाग़ ठिकाणे अचेसि। ना खानू ना, ही तुझी हद ना है। रास्ता कमाल खाना कहीं जे लाइ बि बंदि न आहिनि थिया, पर असां तव्हांखे खानू पंहिंजे ॻोठ जे हद अंदर दाख़िल थियण न ॾींदासीं। असांखे रोकण जी हिम्मत आहे तव्हां में? असांजी हिम्मत जो नमूनो तूं ॾिसी चुको आहीं अकबर। हिन ॻोठ जे रस्तनि ते तुंहिंजी गिचीअ में कुते वारो पटो विझी सॼे ॻोठ में घुमायो आहे असां। बस बस कमाल खाना बस। पंहिंजे अखलाक जे दायरे में रही ॻाल्हाए, जीअं ज़बान काकड़े खां कढी ॿाहिरि फिटी न कयईं।
न कानून न पंहिंजे जज़्बात ते काबू रख ऐं ॿिन्ही धुरनि जी भलाई इन में आहे न असां तव्हांजे हथुनि में अचूं ऐं न वरी तव्हांखे असां इहा इजाज़त ॾींदासीं त तव्हां असांजे हथुनि में अचो जेकॾहिं असांजे ॻोठ जो को हिकु बि माण्हू तव्हांजी हदुनि अंदरि दाख़िल थिए त भल तव्हां टंगूं ॿाहूं भञे छॾिजोसि असांखे को बि एतिराज़ न हूंदो पोइ कन खोले ॿुधी छॾ मूंसां खान जेकॾहिं तव्हांजो हमराह असांजे हदुनि में ॾिठो वियो न त उनजो लाश बि तव्हांखे कोन मिलंदो इहो खान जो तव्हां सां वाइदो आहे हा त पोइ कन खोले तूं बि ॿुध खानो जेकॾहिं बि यार तव्हां असांजे ॻोठ जी हदुनि अंदरि दाख़िल थियो त तव्हांखे बि ॿीहर अहिड़ी रिआयत न मिलंदी पोइ असां न असांजा हथियार ॻाल्हाईंदा कानू हथियार ॻाल्हाईंदा इहा त तमामु जल्द ख़बर पवंदी त केरु कंहिंजे हदुनि में थो दाख़िल थिए बाबा साईं हद में रहण लाज़मी न हुयो असांखे त पंहिंजो रस्तो आहे तकलीफ़ त पोइ बि खानू वारनि खे थींदी न अॼु खां पोइ जेको बि खानू वारनि जो हमराह पंहिंजी हदुनि में ॾिसो त उनखे गिदड़ जीअं टोड़ाए मारजो हा कमाल खान त जीअं ख़बर पए खानू खे त मूसा खान जो ढेर कारीगर ते पेर हाँ हुकुम कयो हाकिम खान ॾाढी देर करे छॾी हाकिम खान दिलार खान जे दर ते वेठो आहियां जेकॾहिं ॿाहिरि नथो अचे त हिन में मुंहिंजी कहिड़ी ग़लती हिन वक़्तु तव्हां किथे आहियो तव्हांजे ई ॻोठ ॿाहिरि तव्हांजे ई बाग़ शहर वारे वींदड़ रस्ते ते बीठो आहियां पर थोरो ख्याल सां जीअं तोखे को ॾिसी न वठे मुंहिंजी फिक्र छॾियो हाकिम खान जंहिं बि ॾिठो उनखे मुंहुं मां ॾेई वठंदुसि असुल इहा ॻाल्हि नाहे बाक़ी कहिड़ो मक़सदु आहे तव्हांखे हिते ॾिसण खां पोइ अदा खे ख़बर पइजी वेंदी ऐं हो होशियार थी वेंदो ऐं मां नथो चाहियां त अदा वॾे खे जीअं कमु बाबा साईं हुननि खे त शहर वञण जे लाइ पंहिंजो रस्तो आहे बाबा हू असांजी हदुनि में कॾहिं बि दाख़िल न थींदा जेकॾहिं हुननि जो रस्तो ॿोड़ाए वञे त पोइ किथां वेंदा पोइ शहर वञण लाइ हुननि खे असांजी उतां खे ॿाहिरां वञणो पवंदो उहा कंहिंजी हद आहे उहा त बाबा साईं असांजी हद आहे को देर न कर वारो कर अॼु राति मूसा खान वारनि जो रस्तो ॿोड़े छॾ पोइ पाण ई गिदड़ असांजो रोक कंदा जीअं ई असांजी हदुनि में दाख़िल थियनि न उन्हनि खे उते जो उते ई पूरो कयूं उन्हनि खे मारण खां वधीक बेइज़तो कंदासीं अॼु खां पोइ मूसा खान वारनि जो जेको बि माण्हू उथायो न उनखे पकड़े कारो मोह करे उनजे इज़त जो जनाज़ो सॼे ॻोठ में कढणो आहे सॼे ॻोठ में पोइ अकबर जो प्लान पूरो थींदो खानाने मां पंहिंजो प्लान पूरो करण लाइ राति ॾींहुं हिकु कंदुसि पोइ बाबा साईं कहिड़ो हुकुम आहे अॼु खां पोइ इहो मूसा खान वारनि जो शहर तरफ़ वेंदड़ रस्तो सुकण न घुर्जे ईअं ई थींदो
जे सिर ॾे ख़ैर हुजे हे मोह ईअं घर कोन छॾींदो हे ईअं घर। हाणे हिन सां का अहिड़ी बेत न कयां जो जीअं रीहा करे घर छॾी वञे। जाए मूंखे त न विचुड़ो खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। हाणे खे बिस्तरे ते थी कंडा छॾियां जीअं मोह अची सुम्हे त ईअं रीहा करे वठी भॼे घर छॾे वञे। हाणे केतिरा कंडा छणिया अथसि। पाण खे मोह पुठी रखंदो त रत में ॻाढ़ो थी वेंदो। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे हे ईअं घर छॾींदो ई न जेसीं ताईं हिन जी पुठी न रहड़पी हिन जी पुठी रत न थींदी। ख़बर पवेसि मोए खे त खैरां सां खौसण जो छा अंजाम थींदो आहे। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे त अखों मां ॻोठ छॾाईंदसि जमाल खान। हा वक्त शहर वञण लाज़मी आहे। तू मुझो फिक्र न कर पंहिंजे भाउ जे बारे में सोच ऐं उनखे समझाए। सोढे मथां तव्हांजा अजाया शक आहिनि। हिन वक्त मुंहिंजे हथ में को बि सोढे खिलाफ सबूत न आहे तॾहिं मुंहिंजा शक अजाया आहिनि। जॾहिं सोढे कुझु कयो ई न आहे त पोइ उन जे खिलाफ तव्हांखे सबूत किथां मिलंदा? इन खुश फहमीअ में न रह सकीना त सोढे कुझु बि न कयो। खणी जो सोढे खिलाफ मूंखे हिन महिल ताईं को पक्को सबूत न मिलियो पर मुंहिंजो अंदाज़ो आहे त हीअ पूरी बाहि सोढे जी मारियल आहे। पोइ देर छो कई अथई? खण बंदूक हण सोढे खे। मूं मां रहम जी उमेद बि न रखिजा। जंहिं वक्त बि मूंखे सोढे खिलाफ सबूत हथायो त उनखे पहिरीं गोली मां हणंदुसि। पहिरियों मूंखे इहो त ॿुधाए मूंखे वसी कारे थो हली। एतिरी पक रख त मां तोखे माराइण कोन थो वञा। इहा त मूंखे बि ख़बर आहे त तूं केतिरो मुड़ुसु माण्हू आहीं। ख़बर ब अथई पोइ तुंहिंजो छा छो थो वञे। अच हलो। अरे पहिरियां ॿुधाए त सही त काॾे थो हली? सॼी राति बुख ते गुज़ारियो अथमि ॿारनि न हुअण जे करे। अधीअ मानीअ गिरायो न ॾिनो उन जे करे ॿई गॾु था हलूं ऐं हली ॿारनि करे था अचूं। मानी तोखे न मिले ऐं ॿारनि मां तोखे करायां लही कोन ईंदे। हाणे अच था हलो हल हल। हाणे ख्वार बाबा छा थियो? साईं वापस हलो। बाबा साईं वापस आखिर थियो छा आहे? बाबा साईं ख़बर न आहे त केरु हो पर हथियार खयो हिन तरफ़ अचे थो। केरु हो? बाबा साईं नजीब हो। नजीब तोखे पक्का त वो नजीब हो? हा हा बाबा साईं मां चिंता सां सुञाणासि। ॾह चकर त ॾिठो तमासि मां हुनखे कमाल वारनि सां गॾु। चइबो त इहो नजीब मुंहिंजे ॻोठ जे हदुनि ताईं बि पहुची चुको आहे। ॻोठ जे हदुनि में किथे बाबा साईं? ईअं सम्झो त घर में अचे पहुतो आहे। घर में बाबा साईं इन मिरुअ जो बिलो कयो। बाबा साईं मिरुअ जो बिलो कयो न त इहो कंहिं न कंहिं वक़्तु हिक न हिक खे हिते पूरो करे छॾींदो। इन जो बिलो हाणे जल्द करणो पवंदो। इन कोग में जो नांग जी असांखे डंगे
इन्हें वासींग नांग जी मंडी हाणे चिथड़ी पवंदी। अचो बाबा साईं ॻोठ तरफ़ हलो, हिते भेण खतरो आहे। खतरो? छाजो खतरो? कोई अची दिलावर खान जे ॻोठ में घिरी दिलावर खान जे मथा हमलो करे ऐं उहो वियो नजीब में एतिरी थूम ई न आहे दिलावर खान जे मथा हमलो करे। रमू जी बाबा साईं गौर कर पानी खोल। हिन वक़्तु कोन को ॾिसी वठंदो। हिन तरफ़ कोई बि न ईंदो। जेकॾहिं को आयो न त बिना टिकट जे वापसि कंदासीं। तू न रमू पानी खोल। जेसिताईं मूसा खान वारनि जो रस्तो नथो ॿुधे न त असां हिते ई आहियूं। हाणे ॾिसूं था त मूसा खान वारनि मां केरु थो अचे पाणी ॿधण लाइ। जेकॾहिं खान जी इहा ई मर्ज़ी आहे न त वारो कर रमू ल। हथूं था विराइनि। हाणे ॾिसां त शहर कहिड़े तरफ़ पिया था वञनि। बर्गर पाणी खोल। हेलो केर? दिलावर खान तो ॻाल्हायां। हुकुम कयो रेसा। रुस्तम जी ख़बर ॾे। कुछ ॾींहं अॻु में मूं वटि आयो हुयो। हिन वक़्तु किथे आहे? रेसा का ख़बर न आहे। फिलहाल तव्हां मूं तरफ़ निकिरी अचो। खैर त आहे न? फिलहाल ख़ैर आहे पर अकेलो आहियां जेसिताईं रुस्तम खान पहुचे।